नाज़रीन प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अव्हां जी मेज़बान सादिया अब्बासी। नाज़रीन वफ़ाक़ी सरकार मिनी बजट पेश करे अवाम मथां ॿियो महांगाई जो तूफ़ान बर्पा करे छॾियो आहे, जंहिंसां अवाम सख़्त मुश्किलातुनि जो शिकार थी वियो आहे। उन हवाले सां असां सां स्टूडियो में गुफ़्तगू लाइ मौजूदु आहिनि कल्याण न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ ऐं तज़िया निगार गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब। अस्सलाम वालेकुम सोलंगी साहब। वालेकुम सलाम। जी सोलंगी साहब, असांखे इहो ॿुधाईंदा त ताज़ो पेट्रोल जा अघ वधाइण खां पोइ मिनी बजट पेश करे वधीक महांगाई कई वई आहे, उन सां मुल्की मईशत ते कहिड़ा असर पइजी सघनि था? जी बिल्कुलु, तव्हां हिकिड़ो वक़्ताइतो इहो सुवालु कयो आहे। हीउ हिकिड़ो वक़्ताइतो इशू आहे जंहिंमें मिनी बजट जेका मुल्क में पेश कई वई आहे उन सां महांगाई जो वॾो तूफ़ान जेको आहे सो हिकिड़ो अचण वारो आहे ऐं उनजो ख़दशो आहे त महांगाई जो वॾो तूफ़ान ईंदो। जीअं वफ़ाक़ी सरकार क़ौमी असेंबली में जेको 170 अरब रुपयनि जी मिनी बजट IMF जे शर्तनि तहत पेश कई आहे, त उन सां मिनी बजट जे मंज़ूरी सां मुल्क में महांगाई जो हिकिड़ो वॾो तूफ़ान ईंदो ऐं उनजो हिकिड़ो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त जीअं मिनी बजट पेश कई वई आहे। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार सेल्स टैक्स जी शरह जेका आहे 17 मां वधाए 18% करण जो फ़ैसिलो बि कयो आहे ऐं सेल्स टैक्स जी शरह 1% वधाइण सां अवाम ते 50 अरब रुपयनि खां बि वधीक जो जेको आहे सो भार पवंदो। ऐं इहा मिनी बजट जी मंज़ूरी सां सिगरेट, आसाइश वारियूं शयूं ऐं इम्पोर्टेड थींदड़ सामान जेको आहे वधीक महांगो थी वेंदो। ऐं नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार क़ौमी असेंबली में जेको फिनांस तरमीमी बिल 2023 पेश कयो आहे, इन समूरे इन बिल पेश करण खां पोइ जेको आहे सो तव्हां ॾिठो त पहिरीं इन खां अॻु में जेको आहे सो पेट्रोल जा अघ वधाया विया, अलावा उन सां इलाही सारो महांगाई जो तूफ़ान जेको सो मुल्क में आयो ऐं अवाम वधीक परेशान थी वियो। ऐं इन खां पोइ हाणे जॾहिं मिनी बजट पेश कई वई आहे, इन मिनी बजट पेश थियण खां पोइ जेको आहे सो वरी जेको सो पेट्रोल जो अघु वधण जा इहे ख़दशा आहिनि। 25 रुपया 22 रुपया ॿुधूं पिया त उनजो अघु वधायो वियो आहे। जिते जिते मुल्क जी सूरत हाल में ॾिठो वञे थो त जिते जिते पेट्रोल पंप मालिक आहिनि उन्हनि उन मिनी बजट पेश थियण खां पोइ जेका सो उन्हनि उहे पंहिंजा पंप जेके आहिनि उहे बि बंदि करे छॾिया आहिनि ऐं माण्हुनि खे पेट्रोल नथो मिले पियो। ऐं इन जेके पेट्रोल मालिक आहिनि जिन वटि उन्हनि जो स्टॉक थियल पंहिंजो पेट्रोल हुयो, उहो छा कयो अथनि त उन्हनि पंहिंजनि माण्हुनि खे बोतलुनि में ॾेई पेट्रोल खां ॿाहिरि जेको आहे सो ब्लैक मार्केटिंग करे रहिया आहिनि ऐं इन सां वधीक जेको सो महांगाई जो भार अवाम ते पए थो। हीउ जेको क़ौमी असेंबली में जेको फिनांस तरमीमी बिल 2023 जेको पेश कयो वियो आहे, इन पेश जेको बिल कयो आहे इन जी मंज़ूरी खां पोइ त महांगाई जो तूफ़ान ख़बर न आहे किथे पहुचंदो, पर हिन वक़्त जी जेका सूरत हाल आहे त अवाम जेको आहे सो उनखे जीअण जो सामान ई कोन थो मिले। माण्हू एॾो परेशान आहिनि, महांगाई हर शइ जा अघ जेके आहिनि से चोट ते चढ़ी विया आहिनि लिया। ऐं साॻी जाइ ते हीअ जेकी सूरत हाल सॼी पैदा पए थी, माण्हू जेको सो पंहिंजे माना जेको जियापे जो सामान आहे उहो बि नथा ख़रीद करे सघनि। अटो एॾो महांगो थी वियो आहे, सभु शयूं महांगियूं थियूं आहिनि, जेके बि शयूं जेके खाइण पीअण जूं आहिनि, इस्तेमाल जूं शयूं आहिनि, उन्हनि में एॾो इज़ाफ़ो कयो वियो आहे। महांगाई एतिरी वधी वई आहे, जेको माण्हू मज़दूर आहे उहो मज़दूर 600 रुपया ॾियारी कमाए थो त उनजे घर जो ख़र्चु जेको आहे उहो 800 खां 1000 रुपया रोज़ानी जो अचे थो, त उहे माण्हू जेके कीअं गुज़ारो करे सघंदा। ऐं बिल पेश करण दौरान तव्हां ॾिठो हूंदो त बिल पेश करण दौरान जेके PTI जी MPs आहिनि उन्हनि इन्हनि सां जेको उन बि इन बिल जी मुखालफ़त कई आहे। ऐं इन खां अलावा मुस्लिम लीग जेका आहे उन पंहिंजे इन हुकूमत खां गॾिजण खां बि जेको सो लातल्की जो इज़हार कयो आहे ऐं मरियम नवाज़ उन सॼी सूरत हाल ते इन जी मुखालफ़त कई आहे त हीअ जेकी बिल पेश कयो वियो आहे इन सां अवाम वधीक तकलीफ़ुनि में ईंदो, छाकाणि त हीअ PDM जी जेका हुकूमत आई हुई, उन हुकूमत अचण सां इहो वाइदो कयो अवाम सां त असां अवाम खे वधीक रिलीफ ॾींदासीं। ऐं जेको गुज़िरियल PTI जी हुकूमत हुई उहे इमरान ख़ान सॼी महांगाई जो ज़िम्मेवार जेको उनखे करार ॾिनो पिए ऐं उनखां पोइ इहो चयो पियो वियो त हीअ जेका हुकूमत आहे अवाम खे रिलीफ ॾींदी। ऐं इन जे बावजूदि जेको ॾिसो त तव्हां अॻी हुकूमत खां वधीक हीअ जेका सो हुकूमत में महांगाई थी आहे। ऐं जेकी इहा सॼी सूरत हाल जेका आहे उहा इन तहत थी आहे त IMF पंहिंजा शर्त रखिया ऐं IMF जो वफ़द जेको सो पाकिस्तान आयो, इन्हनि जे हुकुमराननि सां मुलाक़ातूं करे पंहिंजा शर्त मञाए पोइ वापसि वियो हलियो। हाणे IMF जा शर्त मञाए करे हुकूमत पंहिंजो कर्ज़ु वठी मुल्क त हलाए थी, पर साॻी जाइ ते जेको इन मुल्क में रहंदड़ अवाम आहे उहो इंतिहाई इन में बेज़ार थी चुको आहे। उहो चवे थो त जेका हुकूमत अचे थी
घटि में घटि जेका अवामी हुकूमत आहे उहा अवाम खे रिलीफ त ॾिए थी, पर हाणे ॾिसो त ही ग़रीब माण्हू जेके आहिनि जिन खे हुकूमत रिलीफ ॾिए थी या ही बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत ग़रीबनि खे पैसा न वञनि था या जेको वज़ीफ़ो ॾिनो वञे थो, मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि ग़रीबनि खे रिलीफ जेको मिले थो, सो उन सॼी सूरत हाल में तव्हां ॾिसंदव त अवाम खे जेतिरो रिलीफ मिले थो उन खां वधीक जेको सो टैक्सनि जो भार जेको आहे उहो अवाम जे मथां लागू कयो वञे थो। इन टैक्सनि सां अवाम जेको आहे सो पंहिंजो गुज़र सफ़र नथो करे सघे। हीअ सॼी जेकी सूरत हाल आहे ऐं असांजे मुल्क जी सूरत हाल अवाम सोचे पियो त हीअ असांखे जेके हुकुमरान मिलिया आहिनि इहे असांखे कहिड़े तरफ़ वठी वञी रहिया आहिनि, छाकाणि त माण्हू जो गुज़र सफ़र एॾो मुश्किलात सां थिए थो जो माण्हू पंहिंजा हाणे पेट पाले या मक़सदु आहे त माण्हू पंहिंजा ॿार पढ़ाए। हाणे त माना तालीम बि एतिरी महांगी थी वई आहे जंहिंसां माण्हू पंहिंजा जेके आहिनि सो ॿार बि नथो पढ़ाए सघे ऐं स्कूलनि जूं फीस एतिरियूं महांगियूं थी वयूं। ख़ासि तौर ते हाणे असां वटि हिकिड़ो रुझान पैदा थियो आहे त सरकारी स्कूलनि में माण्हू ॿार कोन था छॾीनि ऐं प्राइवेट स्कूलनि में माण्हू ॿार पढ़ाइनि था। प्राइवेट स्कूलनि जूं जेके फीस आहिनि उहे तमामु ॻरियूं फ़ियूं हुजनि थियूं जेके माना ग़रीब माण्हू त अफोर्ड नथो करे सघे, पर उन जाइ ते जेके सरहंदी वारा आहिनि उहे पंहिंजा ॿार उन स्कूलनि में पढ़ाइनि था त उहे पंहिंजूं फीस त अदा करे सघनि था। पर अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो त हीअ जेकी महांगाई जो तूफ़ान उथियो आहे हिन मुल्क में, उन महांगाई जे सॼे इन तूफ़ान में माण्हू जेको आहे सो ॼण हुकूमत खां लातल्क बणिजी विया आहिनि लिया त हुकूमत असांखे को बि जेको सो रिलीफ नथी पई ॾिए ऐं रोज़ ब रोज़ जेको सो IMF जा शर्त मंज़ूरु करे ऐं उहो असांजे मथां महांगाई जो भार किराईंदी पवंदी। हीअ ॾिसो तव्हां असांजे मुल्क में जेके बि हुकुमरान आहिनि उहे हुकुमरान सॼा अवाम जे टैक्स ते पलजनि था पिया। उन्हनि खे जेको अवाम जो टैक्स थिए थो, जीअं मिसाल तौरु तव्हां ॾिसो को वफ़ाक़ी वज़ीर हुजे, मिनिस्टर हुजे, सलाहकार हुजे या मशीर हुजे या को MP MNA हुजे त इहा सॼी जेकी हुकूमत मशीनरी आहे उन सॼी जा जेके ख़र्च आहिनि उहे अवाम जे टैक्स मां हुन ॾे वञनि था ऐं अवाम जेको टैक्स ॾिए थो त हुननि खे जेको हुननि जा हाणे मिसाल तव्हां वठो त हिकिड़ो मिनिस्टर आहे उनजो बंगलो जेको आहे उहो सरकारी आहे, उनखे किरायो नथो ॾियणो पए या उनखे पंहिंजी न उनजी मेंटेनेंस जेका आहे उहा सरकारी आहे ऐं हुन जा जेके बिजली जा बिल अचनि था उहे सरकारी आहिनि ऐं जेका पंहिंजो गाॾियूं आहिनि उहे सरकारी आहिनि, हुनजो फ्यूल जेको आहे उहो सरकारी आहे। पर इन जे बावजूदि बि जेको सो असां वटि इहा सूरत हाल आहे। हीअ जेकी असांजे वफ़ाक़ी काबीना में तव्हां ॾिसो त हिकिड़े हिननि जी वॾी हिकिड़ी लोध जेका उन काबीना में शामिलु आहे, तक़रीबन 85 रुकनी तव्हां सम्झो त इन जो जेको टैक्स मां जेतिरो हिन ते पैसो ख़र्चु अचे थो। ऐं वॾी ॻाल्हि त असांजो जेको सिंध सूबो आहे, सिंध सूबो असांजो मालामाल आहे कुदरती वसीलनि सां, पर थिए इहे पियो त असां वटि सॼे जेके चइनी सूबनि जो आमदनी आहे उहा हिकु जाइ ते गॾु कई वेंदी आहे। उन चइनी सूबनि जी आमदनी खां पोइ उहो बराबरी जे हिसाब सां विराईंदा आहिनि, पर असां सां वॾी ज़्यादती पंहिंजे सूबे सां इहा बि आहे त साॻी जाइ ते जॾहिं असांजो वॾो सूबो आहे उनजी वॾी आबादी आहे त उनखे ओतिरो हिसो ॾिनो वञे थो ऐं जेको वरी नंढो सूबो आहे त उनखे एतिरो। हाणे ॾिसो त जेको सिंध सूबो आहे कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, उहो एतिरो कुझु कमाए थो जो मुल्क जा 4 ई सूबा पाले सघे थो। पर उन जे बावजूदि तव्हां ॾिसो त सिंध सूबे जो अवाम जेको आहे उहो ग़रीब खां ग़रीब तर थींदो पियो वञे ऐं अमीर जेको आहे माण्हू उहो अमीर खां अमीर तर थींदो पियो वञे। पर असांजा जेके मौजूदा हुकुमरान आहिनि उहे पंहिंजनि अयाशियुनि में पूरा आहिनि ऐं पंहिंजा जेके शाहाणा ख़र्च आहिनि उहे कनि था पिया, पर उन जे बावजूदि जेको अवाम खे रिलीफ ॾियणो आहे हुकूमत खे उहो कोन पई ॾिए, जंहिंजे करे अवाम तमामु घणो बदज़न थी चुको आहे। अॻे ईअं थींदो हो त जेका चूंडियल हुकूमत हूंदी हुई, अवामी हुकूमत हूंदी हुई त उन मां माण्हू ख़ुशि हूंदा, अवाम ख़ुशि इन जे करे हूंदो हुयो त मुल्क में महांगाई न हुई ऐं जेका सूरत हाल सॼी पैदा थींदी हुई उन में हुकुमरान जेके आहिनि उहे उन ते कंट्रोल करे वठंदा हुआ या महांगाई घटि करे वठंदा हुआ। पर हाणे तव्हां ॾिसो त महांगाई घटि थियण जो को नालो ई कोन थी वठे ऐं हर माण्हू इहो सोचे पियो त अॻिते जी ज़िंदगी कीअं गुज़ारबी। हर माण्हू मायूसी जो शिकार आहे हर तरफ़ खां। हिकिड़ो त ॾिसो जेके सरहंदी वारा माण्हू आहिनि उहे पंहिंजो गुज़र सफ़र त करे वञनि था, पर जेको ग़रीब माण्हू आहे जेको ॾिहाड़ी आणे ॾिहाड़ी खाए थो त उहो पंहिंजो गुज़र सफ़र बि ॾुखियो करे सघे थो। छाकाणि त तव्हां ॾिसो हिते जिन माण्हुनि मिल्कियतूं ठाहियूं ऐं उन्हनि मिल्कियतुनि ते हू वधीक पैसो कमाईंदा रहनि था, उन्हनि जा केतिरा बि ख़र्च अचनि था त उन्हनि ते को फ़र्क़ु नथो पए। पर जेको माण्हू हैंड टू माउथ हुजे थो त उहो रोज़ु कमाए रोज़ु खाए थो, उहो माना सम्झो त इन सॼी सूरत हाल में ॾाढो ॾुखी ज़िंदगी गुज़ारे पियो।
पर असां वटि मिनी बजट जेका पेश कई थी वञे उन मिनी बजट पेश करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त अवाम जे मथां वधीक जेको महांगाई जो भार उछलियो वञे थो। हिन मिनी बजट जेका पेश कई वई आहे इन जो अञा ख़दशो आहे त जॾहिं इहा वफ़ाक़ी काबीना मां मंज़ूर थी वेंदी त उन खां पोइ जेको आहे सो जॾहिं बिल मंज़ूर थी वेंदो। सर वज़ीर आज़म चयो त कपिड़ा खपाए बि अटो सस्तो कंदसि। अॼु अटे जो बहिरान पैदा थी वियो आहे, हिन ते तव्हां छा चवंदव? हा ॾिसो, इहो हुकुमरान या जेके सियासतदान आहिनि उहे पंहिंजो ऐलान त कंदा आहिनि, ॻाल्हियूं बि कंदा आहिनि, पर उन्हनि खे अमली जामो कराए न सघंदा आहिनि, जंहिंजे करे हीअ सॼी सूरत हाल पैदा थिए थी। तव्हां ॾिसो त जॾहिं PTI जी हुकूमत हुई ऐं उन इमरान ख़ान इहो नारो हंयो हो त रियासत मदीना जो कानून हलंदो हो हिते, रियासत मदीना तहत असां हुकूमत हलाईंदासीं। पर तव्हां ॾिसो त रियासत मदीना जो कानून छा हो? रियासत मदीना जो कानून हुयो त हज़रत उमर खे जॾहिं हुकमरानी ॾिनी वई त उन पहिरीं पुछियो हुयो त मुंहिंजे जेके मुल्क जा आहिनि रहवासी उन्हनि खे उनजी मज़दूरी केतिरी आहे? त कंहिं उन्हनि खे चयो त उनजी मज़दूरी आहे 8,000 रुपया। त हुन चयो त मुंहिंजी पघार केतिरी आहे? त हुन चयो तव्हांजी पघार आहे 25,000 रुपया। चई जेकॾहिं मुंहिंजी पघार 25,000 आहे ऐं मां पंहिंजी 25,000 मां बि पंहिंजो पूरो नथो करे सघां त अवाम जेको आहे सो 8,000 पघार मां पंहिंजी पूरत कीअं कंदो? उन जे करे हुन हिकिड़ो रियासत मदीना जो कानून इहो त जेको हुकमरान जी पघार हूंदी उहा ई अवाम मज़दूर जी पघार हूंदी। मज़दूर जेतिरी पघार खणे थो ओतिरी हुकमरान पघार खणंदो ऐं जेतिरी हुकमरान पघार खणे थो ओतिरी मज़दूर जी पघार हुजणु घुरिजे। तॾहिं ताज़ो ॾिसो त इहो ऐलान बि कयो वियो त फैक्ट्रियुनि में या प्राइवेट इदारनि में जेके माण्हू कमु कनि था उन्हनि जी घटि में घटि जेका आहे सो 25,000 पघार मुक़ररु कई वञे। पर तव्हां ॾिठो त इहो रियासत मदीना जो कानून जेको सो असांजे हिन मुल्क में पाकिस्तान में उहो लागू थी न सघियो ऐं उनजे करे महांगाई वधंदी वई ऐं पघारनि जी जेका शरह उहा बि न वधी सघी। ऐं साॻी जाइ ते हाणे मिसाल तौरु वज़ीर आज़म जेको ऐलान कयो त मां पंहिंजा कपिड़ा खपाए बि पंहिंजो अटो सस्तो कंदुसि, पर अॼु ॾिसो त अटे जो बहिरान किथे वञी पहुतो आहे। अॼु साॻी सूरत हाल बीठे, पर किथे आहे उहो वज़ीर आज़म जेको पंहिंजा कपिड़ा खपाए ऐं पंहिंजो बहिरान ख़तमु करे? साॻी तव्हां इहा सूरत हाल आहे त साॻी जाइ ते नवाज़ लीग जी जेका चीफ ऑर्गेनाइज़र मुक़ररु कई वई आहे मरियम नवाज़, उन ख़ुदि इन बिल जी जेका जेका मिनी बजट पेश कई आहे उनजी मुखालफ़त कई आहे ऐं इहे सॼो ॾिसो त पाण ई मुखालफ़त पिया कनि उनजी। पर हाणे ॾिठो वियो आहे त सियासत में अपोज़िशन जेका हूंदी आहे उहा जेका मौजूदा हुकूमत हूंदी आहे उन ते इल्ज़ाम हणंदी रहंदी आहे। छाकाणि त वरी जेकॾहिं अपोज़िशन उहा जेकी हूंदी आहे उहा जॾहिं पाण हुकूमत में ईंदी आहे त वरी हू उन ते इल्ज़ाम, इहे हिक ॿिए ते हुकमरान इल्ज़ाम हणंदा रहनि था। पर इन सॼी सूरत हाल में सॼो जेको पीसिजे पियो उहो अवाम पियो पीसिजे। हिन मुल्क जो अवाम जेको आहे सो हिन महांगाई में एतिरो त घेरजी चुको आहे जेको हिन मां जान छॾाइणु तमामु मुश्किल आहे। छाकाणि त तव्हां ॾिसो त असांजे मुल्क में माना नंढे खां नंढो माण्हू जेको आहे सो उहो करप्शन ते हिरी वियो आहे। ऐं उहो जेको जेसि ताईं हुनजी करप्शन जे मिसाल तौरु तव्हां 20 रुपए जी करप्शन करे सघो था त तव्हां 20 रुपए जी करप्शन कंदा। जेकॾहिं मां लख रुपए जी करप्शन करे सघां थो त मां लख रुपए जी करप्शन कंदुसि। जेकॾहिं ॿियो माण्हू 20,000 जी करप्शन करे थो 20,000 जी कंदो। जेतिरो जंहिंजो वसु आहे ओतिरो करप्शन उहो कनि था, जंहिंजे करे असांजो सॼो मुल्क जेको उहो कर्ज़नि में वठिबो पियो वञे। असांजा जेके हुकमरान आहिनि उहे पंहिंजो शाही ख़र्च घटाइनि कोन था ऐं काबीना जो वॾो में वॾो भार ॾिसो तव्हां जेके वॾा वॾा मुल्क आहिनि उन्हनि में काबीना मुख़्तसिर हूंदी आहे ऐं मुख़्तसिर काबीना जेका आहे उहा असांजे हिन सॼे मुल्क खे हलाईंदी आहे। पर असां वटि 85 असांजा वफ़ाक़ी काबीना में मेंबर आहिनि। उनखां अलावा तव्हां ॾिसो त उन्हनि जा PA हूंदा, उन्हनि जा सलाहकार हूंदा, उन्हनि जा मशीर हूंदा, उन्हनि जूं ॿियूं जेके उन्हनि सां लाॻापियल शयूं उहे केतिरियूं आहिनि ऐं उन्हनि जा जेका उनजी वज़ीरनि खां अलावा जेका काबीना खां अलावा जेके माण्हू रखियल आहिनि उन्हनि जा केतिरा ख़र्च आहिनि। हाणे मिसाल तौरु हिकिड़ो PS आहे त उनजा बि हिकिड़ा पंहिंजा ख़र्च आहिनि, उनखे बि सरकारी मरायतूं ॾिनियूं वञनि थियूं ऐं मिनिस्टर ख़ुदि पाण उन मरायतूं सरकारी खणनि थियूं। पर सॼो पैसो जेको आहे उहो अवाम जे टैक्स मां वञे पियो ऐं सॼी सूरत हाल जेका हिन वक़्तु हिन मुल्क में पैदा थी चुकी आहे त अवाम इहो चाहे थो त नए सिरे सां चूंडूं करायूं वञनि ऐं चूंडूं कराए हिकिड़ी अहिड़ी हुकूमत आंदी वञे जेका घटि में घटि अवाम खे रिलीफ ॾेई सघे। नाज़रीन, इशूज़ नॉन इशूज़ में मिनी बजट बाबति असांजे तज़िया निगाह जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं। संदन चवणु हो त मिनी बजट पेश ई महांगाई जे करे कई वेंदी आहे। महांगाई सां अवाम वधीक पिड़जी वियो आहे। हर शइ ते वधीक टैक्स लागू करे अवाम खां जीअण जो हक़ खसियो वियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुल्क मां महांगाई ख़तमु करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। उन सां ई पंहिंजी मेज़बान सादिया अब्बासी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं नए इशू सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।